अस्सलाम वालेकुम दोस्तों। मेगा सोप सीरियल पापनगर जंज जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा वॾेरो बालाज खान रावल खान ऐं सिकंदर खान खे ख़तमु कराए छॾींदो? छा वरियल खान वॾेरे बालाज खान जे धमकियुनि खां डिॼी वेंदो? छा रोशन वॾेरे बालाज खान खे ख़तमु कंदो या शेरदिल वॾेरे रावल खान वारनि जो साथ ॾींदो? इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियों जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा। जी हाँ, ईंदा नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियों अव्हां ॿाहिरि अंदर बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पापनगर जंज जे ईंदड़ नई एपिसोड में तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त जीअं त वॾेरो बालाज खान हाकिम खे मोकिलींदो त रावल खान ऐं सिकंदर खान खे तूं ख़तमु करे छॾ। बहरहाल हुननि खे पहिरियां ई ख़बर पइजी वेंदी त असांखे वॾेरो बालाज खान मारण जी कोशिशि कंदो। पहिरियां ई पंहिंजो फुल बंदोबस्तु करे छॾींदा ऐं होॾां तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त वरियल खान खे जेको आहे सो वॾेरो बालाज खान बार बार धमकाइण जी कोशिशि कंदो। बहरहाल हो हुन खां डिॼण वारो न आहे। वरियल खान हुनखे चवंदो त मां हिन ॻोठ जो चङो आहियां, मुंहिंजी इहो मूं ते फ़र्ज़ु आहे त मां पंहिंजे ॻोठ वारनि जी हिफ़ाज़त कयां ऐं उन्हनि जो तहफ़ुज़ बणिजां। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त रोशन बि हाणे पंहिंजे जेको आहे मुअल पीउ जो कसम खणंदो ऐं चवंदो त मूंखे कसम आहे बाबा जे क़बर जे मिटी जी, मां हाणे वॾेरे बालाज खान खे ख़तमु करे पोइ मरंदमि, पहिरियां इहे मां मरंदमि बि कोन। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त हाणे जेको आहे शेरदिल बि जेको आहे सो वॾेरे रावल खान जे तरफ़ां थोरो आहिस्ते आहिस्ते थधो थी वेंदो, छो जो हुनजे चाचे खे जेको आहे सो वॾेरे रावल खान सिकंदर खान ऐं वरियल खान वारनि आज़ादु करायो आहे, न त पुलिस हुनखे जेको आहे सो गिरफ़्तार करे वञे हा। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त हाणे सभु गॾिजी वॾेरे बालाज खान खे तमामु जल्द ख़तमु कंदा ऐं हिन ड्रामे जी हाणे पुॼाणी अची वई आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे जे पारां रियासत ड्रामो अची वियो आहे, जेको हिकु बहितरीनु ड्रामो आहे। ॿियो त असांजो रिपोर्ट तव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कॉमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।